अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां यहाँ सैयद मुनव्वर आलम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो पॉइंट ऑफ ऑर्डर। तव्हांखे बिलेटेड ताख़ीर सां ईद मुबारक। ऐं हिन दौरान असां कुझु डेफिनेटली ईद जे करे असांजो प्रोग्राम हिकु जुमे ते न थियो, बाक़ी त असां कंटिन्यू रखियो आहे। अॼु असां जेको टॉपिक उहा ई आहे, ईद सुठी तव्हांजी गुज़री वई हूंदी, सकून सां माण्हुनि ईद मल्हाई आहे, पंहिंजे पंहिंजे ॻोठनि में विया आहिनि, उते ईदूं कयूं आहिनि। ऐं उनखां पोइ अगेन जॾहिं टीवी जे साम्हूं वेहूं था, उहा ई सियासत आहे, उहा ई। पर हाणे उनजी कुझु इंटेंसिटी घटि थी वई आहे, शिदत में कमी अची वई आहे। उहा जेका ज़बान हुई ऐं गालम गलोच जी जेका ज़बान हुई, जेका हिक ॿिए खे सख़्तु लफ़्ज़ अल्फाज़ हुया, उन में कुझु नरमी अची वई आहे। छो अची वई आहे? मज़ाकरात शुरू थी विया आहिनि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं इन जे दरमियान, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं PDM जे दरमियान मज़ाकरात बाज़ाब्ता तौर ते शुरू थी विया आहिनि। पहिरियों दौर बि थी चुको आहे। छा थियो? छो टेबल ते अची विया आहिनि? कहिड़ी सूरत हाल आहे? अदालत में जेको केस आहे पंजाब में इलेक्शन कराइण जे लाइ, उन जो स्टेटस छा आहे? उन जे हवाले सां जेको फ़ैसिलो आहे, उन फ़ैसिले खे सुप्रीम कोर्ट जी जेका बेंच आहे उन केतिरो डिले कयो आहे? छो कयो आहे? छा उन में मौक़िफ़ आहे? छो चयो वियो आहे सुप्रीम कोर्ट जी तरफ़ां त मज़ाकरात करे पोइ नताइज खणी सुप्रीम कोर्ट में अचो? उन खां पोइ हिन फ़ैसिले खे जेको फ़ैसिलो आहे उनखे ॾिसंदासीं। छा इन जे पोयों आहे? हिकु त ख़ुशाइन ॻाल्हि इहा आहे त मज़ाकरात शुरू थी विया आहिनि ऐं वॾे अरसे खां पोइ इहा मज़ाकरात पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं PDM जी विच में थियनि था। हिकु साल गुज़री वियो, इमरान ख़ान जो मुतालबो इहो हुयो त जल्द इलेक्शन कराइणु खपनि ऐं ख़ासि तौर ते जॾहिं पंजाब असेंबली तहलील कई, उनखां पोइ मजमूई तौर ते KPK हुकूमत उनखां पोइ तहलील कई वई, डिज़ोल्व थियो। उनखां पोइ इलेक्शन जेका 90 डेज़ में थियणो हुया हू ताख़ीर थी चुकी आहे। इमरान ख़ान पूरो ज़ोर पंहिंजो लाथो आहे मुख़्तलिफ़ कोर्टनि ऐं अदालतुनि जे थ्रू त कीअं इलेक्शन थियनि, पर हुकूमत बि बेतरफ़ पार्लियामेंट खे इस्तेमालु कयो आहे। पार्लियामेंट में उन ऐं हुकूमत जी रिट इस्तेमालु कई वई आहे। इलेक्शन कमीशन खे पैसो न ॾिनो वियो आहे, उन जे लाइ पार्लियामेंट इस्तेमालु कई वई आहे। पार्लियामेंट में बिल पेश करे 21 अरब न ॾियण जे लाइ पार्लियामेंट, ख़ासि तौर ते हुकूमत उन बिल खे मुस्तरद कयो आहे। जेका हिकिड़ी इहा बि हैरान ॻाल्हि आहे त हुकूमत पंहिंजो ई बिल कीअं मुस्तरद करे सघे थी। ऐं पूरी कोशिशि कई आहे PDM त इलेक्शन न थियनि। इमरान ख़ान पूरी कोशिशि कई आहे त पंजाब में हिकिड़े सूबे में इलेक्शन थी वञनि। PDM जो मौक़िफ़ इहो आहे त सॼे सूबे में, सॼे मुल्क में हिकिड़े ॾींहुं इलेक्शन थियणु खपनि। छो त हिकिड़े सूबे में इलेक्शन धार करण सां हिकु त हमेशह जे लाइ इहा रिवायत थी वेंदी, छो त हिकिड़े सूबे में पहिरें इलेक्शन थींदा अॻिते हली, ऐं बाक़ी मुल्क में त हीअ हिकिड़ी रिवायत बि थी वेंदी। आइनी तौर ते हिन जो असरु थींदो, सियासी तौर ते हिन जो असरु थींदो। जंहिंजी हुकूमत हूंदी उहा असरअंदाज़ थींदी ॿियनि सूबनि ते, ऐं जेकी केयरटेकर हुकूमत हूंदी विफ़ाक़ में, या के हुकूमत हूंदी जंहिंजी बि विफ़ाक़ में, हू बि पंजाब इलेक्शन ते असरअंदाज़ थींदी। त मुस्तक़बिल में इहो PDM जो मौक़िफ़ आहे। इन जे करे हीउ जेको इंतशार थींदो, इन जे करे 90 डेज़ में पंजाब में इलेक्शन थी नथा सघनि। इहो PDM जो मौक़िफ़ आहे। घणी दफ़ा उन्हनि इन्हनि जे लाइ क़रारदाद इन जे हवाले सां मुतहिद ऐं इन ई हुन में मियाँ शहबाज शरीफ़ पाकिस्तान जो वज़ीर आज़म एतमाद जो उन वोट कल्ह उहो थियो ऐं एतमाद में 180 अरकान शहबाज शरीफ़ खे उन्हनि वोट कया आहिनि। छा सूरत हाल आहे? पहिरें कोर्ट में ऐं असेंबली में असांखे जॉइन कयो आहे KTN जे नुमाइंदे ख़ुसूसी इब्राहिम ग़ुलाम रसूल कुंबर असां सां मौजूदु आहिनि। ग़ुलाम रसूल, छा स्टेटस आहे सुप्रीम कोर्ट में? पहिरें त इहो ॿुधायो उन केस जो, ऐं उहो डिसीशन जो आहे जेको आहे हाणे हियरिंग कॾहिं आहे? जी ॾिसो, जेको सुप्रीम कोर्ट में जेको हेयरिंग आहे पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में चूंडुनि जे हवाले सां, उन में काल जेको मुख़्तसर जेको फ़ैसिलो साम्हूं आयो सभिनी जे साम्हूं आहे त कीअं सुप्रीम कोर्ट ॿीहर जेको आहे उहो सियासतदाननि ॾांहुं हीउ केस सुम्हारियो आहे ऐं चयो आहे त पहिरीं सियासतदान पाण में तइ कनि त मसइले जो हल कहिड़ो आहे, उनखां पोइ पार्लियामेंट में अचिजे। सुप्रीम कोर्ट उन हवाले सां को फ़ैसिलो कंदी त चूंडूं जेके आहिनि उहे कॾहिं थींदियूं। उनखां अॻु में सुप्रीम कोर्ट जेको चूंडुनि जी तारीख़ ॾिनी, उन तारीख़ ते हुकूमत कंहिं बि सूरत में चूंडूं कराइण लाइ तयारु न आहे। हाणे जीअं तव्हां इंट्रो में ॻाल्हि कई त बर्फ़ ॻरी आहे ऐं उहा छिकताण जहिड़ी जेका सूरत हाल आहे उन में फ़र्क़ु आयो आहे ऐं ॿोलियूं जेके आहिनि ॿिन्हिनि धुरियुनि जूं उन्हनि में
थधाण आई आहे, तलखी जेके लहजनि में हुई उहा घटी आहे, बर्फ़ थोरे जो ॻरी आहे, ॻाल्हियुनि ते टेबल ते अची ॿई धुरियूं जेके आहिनि उहे वेठियूं आहिनि, पर अञा बि पंहिंजी पंहिंजी स्ट्रीम ते पंहिंजी इंतिहाउनि ते ॿई धुरियूं बीठल आहिनि। ख़ासि तौर ते इमरान ख़ान जो जेको अॼोको मौक़िफ़ साम्हूं आयो आहे त जेकॾहिं इलेक्शन क़ौमी असैम्बली तहलील नथी थिए त पोइ हिन मुज़ाकरात जी जेको आहे उहो को बि फ़ाइदो न आहे। साॻे वक़्तु बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ़ जो जेको मीडिया टॉक आहे उहा साम्हूं आई आहे, जंहिंमें हुन चयो आहे त PTI सां ॻाल्हियूं फज़ूल अमल आहिनि ऐं चूंडूं हर सूरत में हिक ई ॾींहुं थींदियूं क़ौमी असैम्बली ऐं सेनेट जूं। जॾहिं इहो चई छॾिजे थो त क़ौमी असैम्बली जूं ऐं सेनेट क़ौमी असैम्बली ऐं जेका ॿिन्ही सूबनि जूं जेके इलेक्शन आहिनि उहे हिकिड़े ॾींहुं थींदियूं त पोइ मुज़ाकरात छा लाइ आहिनि, त उन हवाले सां केतिरा ई सवाल जेके आहिनि उहे साम्हूं अचनि था। काल शाह मोहम्मद कुरैशी फवाद चौधरी जी ऐं जेको आहे सो बैरिस्टर ज़फ़र जॾहिं हिते पहुता त संदन जेका बॉडी लैंग्वेज हुई उहा इंतिहाई जेको आहे सो उहो चई सघिजे थो उनखे त उहो पुरजोश हुआ ऐं पुरुमीद हुआ त कुझु हासिल करणु वञी रहिया आहिनि। उनजी भेट में अॼु जॾहिं मुज़ाकरात जो ॿियो दौर शुरू थियो आहे त उन में सदन जेके जज़्बा आहिनि उहे उन सतह जा न हुआ जेके असांखे काल नज़र आया। थोरे जो काल जेके इब्तिदाई हिननि ॿिन्हिनि धुरियुनि विच में ॻाल्हियूं थियूं आहिनि उन्हनि में त मोल मता तइ कया विया ऐं चयो वियो त ॿई धुरियूं जेके आहिनि पंहिंजी पंहिंजी लीडरशिप सां मौक़िफ़ मालूम करे सुभाणे कमेटी आॾो रखंदियूं। त अॼु इमरान ख़ान सां कमेटी जो जॾहिं ॿीहर इजलास थियो आहे मुज़ाकराती त शाह महमूद कुरैशी ॿीहर टेलीफोनिक राब्तो कयो आहे ऐं इमरान ख़ान पंहिंजे उन मौक़िफ़ ते क़ाइमु आहे त क़ौमी असैम्बली जी तहलील जेका आहे उहा असांजो पहिरियों शर्त आहे ऐं चूंडूं हिक ई ॾींहुं जेको आहे उहो कराइण बि असांजो शर्त आहे। ॿी सूरत में ॻाल्हियुनि जो को फ़ाइदो कोन्हे। त मुनवर साहब चई सघिजे थो त ॿई धुरियूं हिन वक़्तु जेको आहे उहो पंहिंजी पंहिंजी उन्हनि साॻियुनि इंतिहाउनि ते मौजूदु आहिनि। तोड़े जो सुप्रीम कोर्ट बाल जेको आहे उहो हिन वक़्तु पार्लियामेंट ॾांहुं मोकिलियो आहे, सियासतदाननि ॾांहुं मोकिलियो आहे, पर हिकिड़ी ॿी शर्त जेका आहे उहा बि इमरान ख़ान तरफ़ां रखी वई आहे त हीउ जेको ॻाल्हियुनि जो सॼो अमल आहे इनखे हिकु हफ़्ते में मुकमल कयो वञे, बाज़ाब्ता तौर ते डेट ॾिनी वञे त असेंबली कॾहिं तहलील थी कई वञे। जी ग़ुलाम रसूल, ही त ठीकु आहे, असां क़ानूनी तौर ते ॾिसूं त छा तव्हां सम्झो था त ही जेको फ़ैसिलो आहे हिन जे विड्रॉल जो छा तरीक़ो हूंदो? अगरि त चलो ठीकु आहे, पार्टी असां चाहियूं था त भई को सियासी इतिहाद थी वञे या को सियासी डायलॉग कामयाबु थी वञनि, असांजी बि ख़्वाहिश आहे, छो त हिकिड़ी अफ़रा तफ़री जी सूरत हाल आहे, मईशत पॉलिटिकल अनसर्टिनिटी जी वजह खां तबाह थी रही आहे। त तव्हां सम्झो था त ही जेको विड्रॉल हूंदो सुप्रीम कोर्ट जो पंहिंजे फ़ैसिले खां, उनजो छा क़ानूनी कीअं रस्तो कढंदा? जी ॾिसो, उन हवाले सां हिकु त ॻाल्हि जहिड़े क़िस्म जूं पाण सभिनीनि पाकिस्तान जे आम माण्हू खां वेंदे जेके सहाफ़ आहिनि, जेके सियासी जमातुनि जा अॻवान आहिनि, उन्हनि सभिनीनि जे हल्कनि में पाण ॾिठो कि हिकिड़ो इज़्तिराबी कैफ़ियत हुई हिकिड़ी, त शायदि को डिसीशन जेको आहे उहो सुप्रीम कोर्ट वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ु ॾेई सघे थी, केस DCF जे सीट करे सघे थी, जॾहिं आमल दरामद कोन थियो आहे। उहो ई सबबु आहे जो सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस तरफ़ां हिकिड़ो इहो रिमार्क साम्हूं आयो त वज़ीर आज़म एतमाद विञाए चुको आहे जो बिल जेको आहे उहो पास न आहे थियो। उन करे ई ही जेको कल्ह एतमाद जो वोट जेको वठण वारी प्रैक्टिस आहे उहो थी आहे। त उन में बि पार्लियामेंट हिकिड़ो, या पार्लियामेंट न त जेके PDM में शामिल जेके इत्तेहादी जमातूं आहिनि उन्हनि हिकिड़ो मैसेज कन्वे कयो आहे सुप्रीम कोर्ट ॾांहुं। त हाणे पैगाम रसानी जो जेको सिलसिलो आहे या हिकु ॿिए ॾांहुं सिग्नल्स मोकिलण जो सिलसिलो जेको आहे उहो अञा बदस्तूर जारी आहे, पर सम्झियो पियो वञे हिते जे सहाफ़ती हल्कनि में त सुप्रीम कोर्ट कालोको जेको हुकुमनामो ॾिनो आहे या कालोको जेके हिदायतूं ॾिनियूं आहिनि सियासतदाननि खे त तव्हां मसइले जो हल कढो ऐं उनखां पोइ ॻाल्हियुनि ज़रिए जिथे मामिलो पहुचे थो उनखां पोइ सुप्रीम कोर्ट को वे आउट कढी ॾींदी। त सॼी सूरत हाल जेका आहे उहा एॾां ई वेंदी। ज़ाहिर आहे इलेक्शन कमीशन जो जेको मौक़िफ़ आहे उनखे ॿीहर सुप्रीम कोर्ट ॿुधंदी, जॾहिं मुल्क जी मैशियत जे हवाले सां हुक्मरान जेको हिकिड़ी पिक्चर पेश कनि था त हिन वक़्तु मौजूदा हालतुनि में इलेक्शन कराइण लाइ पैसा ई न आहिनि, फंड न आहिनि, सिक्योरिटी जा जेके इशूज़ आहिनि उहे समूरा हीला जेके ॿुधाया पिया वञनि, जवाज़ ॿुधाया पिया वञनि। लॻे थो छा ज़ाहिर ॻाल्हि आहे, ग़ुलाम रसूल तव्हां इस्लामाबाद में आहियो, ख़बरूं पहिरें मिली वेंदियूं आहिनि,
छा तव्हांजो कुझु माना कुझु न कुझु फ्रूटफुल मुकमल तौर ते त न, पर छा तव्हां सम्झो था ही जेका डायलॉग्स हलनि था ही कुझु न कुझु हिन जो कुझु न कुझु नतीजो ज़रूरु निकिरंदो थोरो घणो? बिल्कुलु मनोहर साहब, तवका सुठी रखिजे ऐं उन करे बि रखी सघिजे थी जो हिकिड़ी इंतिहा ते पहुतल PTI जेका आहे उहा कंहिं बि का बि ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न हुई। उहो ई इमरान ख़ान साहिबु जेको मौजूदा हुकुमराननि खे चोर लुटेरो दाड़ियल कोठे थो ऐं बार बार पंहिंजी स्पीचिस में बि हू चवंदो रहियो आहे ग़ुलाम रसूल ही त ठीकु आहे, पर पहिरें ॻाल्हियूं जेके आहिनि उहे नथियूं करे सघजनि। त अॼु जॾहिं हुनजो ॻाल्हियुनि जे टेबल ते अचणु उहो हिकिड़ो इंतिहाई घणो सुठो सौण आहे। न असां ग़ुलाम रसूल ही त डायलॉग वारी जेका ॻाल्हि आहे न, असां जॾहिं बि तहरीक इंसाफ़ शाह महमूद कुरैशी साहब सां पुछियो आहे या फवाद चौधरी साहब सां पुछियो आहे या जंहिंसां बि पाकिस्तान तहरीक इंसाफ़, तव्हांखे यादि हूंदो उन्हनि हमेशह हिकिड़ी ॻाल्हि कई आहे त तव्हां इलेक्शन जे लाइ, इलेक्शन जी तारीख़ जे लाइ जॾहिं चवनि 1 पॉइंट एजेंडा इलेक्शन कॾहिं कराइनि था, इन ते जॾहिं चवंदा असां अची वेंदासीं डायलॉग जे लाइ। उहो तव्हांजी ॻाल्हियूं ठीकु आहिनि त हिक ॿिए खे ॿिन्हिनि गारियूं ॾिनियूं आहिनि, चोर उचक्कू डाकू फलाणो चयो आहे, पर PTI हमेशह असां जॾहिं बि उन्हनि सां ॻाल्हायो आहे डायलॉग सां उहो इनकारी न हुया, वेहण जे लाइ कॾहिं उन्हनि इनकार न कयो। उन्हनि चयो हिकिड़ो असांजो आहे त असां उन्हनि सां इलेक्शन कॾहिं थींदा उन ते ॻाल्हाइण जे लाइ तारीख़ रखी या को ॻाल्हि करे या उन ॻाल्हि ॿोल ते असां राज़ी थी वेंदा। ही त उन्हनि पहिरें ॾींहं खां चयो आहे। जी बिल्कुलु, तव्हां सही पिया चओ। सेकेंड लीडरशिप में इहे बयान जेके आहिनि उहे साम्हूं आया हुआ। बार बार शाह महमूद कुरैशी अहिड़े ई क़िस्म जो मौक़ुफ़ जेको आहे उहो रखंदो पियो आयो त चूंडुनि जे हवाले सां जीअं का तारीख़ जे हवाले सां हुकूमत मुज़ाकरात लाइ वेंदी त असीं वेंदासीं। हिकिड़ो ॿियो जेका मामिलो काल साम्हूं आयो जो जंहिं वक़्तु मुज़ाकराती टीम जेका PTI जी पार्लियामेंट हाउस पहुती त उन वक़्तु अमीर अब्दुर्रोती मियां इफ्तिखार जेका अवामी नेशनल पार्टी जा अॻुवान आहिनि उन्हनि PTI जे अॻुवाननि खे वेहण जी दावत ॾिनी हिकिड़े धार फोरम ते, ऐं उहे हिकिड़ी ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस करण वञी रहिया आहिनि इस्लामाबाद में। उन्हनि में मियां इफ्तिखार जो, अमीर अब्दुर्रोती जो, शाह महमूद कुरैशी खे इहो अर्ज़ो, फवाद चौधरी खे इहो हो त जेकॾहिं असीं APC को ठाहियूं था त PTI हिकिड़ी अहम धुर आहे, जेकॾहिं उहा ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में मौजूदु न हूंदी ऐं उहा को पंहिंजो मौक़ुफ़ न ॾींदी त APC जेको बाज़ाब्ता तौर ते को फ़ाइदो कोन थींदो। उन करे तव्हांजो हुजणु ज़रूरी आहे। त शाह महमूद कुरैशी ऐं जेको फवाद चौधरी खेनि ख़ातिरी कराई त हर सूरत में उहो उन फोरम ते मौजूदु हूंदा ऐं पंहिंजी तजवीज़। बहरहाल माना ही त सुठो साइन आहे त सियासतदाननि में ॻाल्हियूं शुरू थी वियूं। तव्हां सम्झो था त कंक्लूजन या कंक्लूड केसि ताईं थी वेंदा? जी लॻे पियो मामला जेके थोरी सवालत वठंदा, पर मामला नेठि जेको आहे उहो ॻाल्हियुनि ज़रिए ई हल थींदा। जहिड़े क़िस्म जी मूव शुरू थी आहे उन में मुक़्तदर जेके धुरियूं आहिनि उहे बि न पयूं चाहिनि त हीअ जेका समूरी वेड़ आहे, हीअ जेका समूरी छिकताड़ आहे उन खे को डेग ॾिनी वञे। नतीजे में मुल्क जी मैशियत ते अॻिरा नतीजा पई रहिया आहिनि, मुल्क जो कार वहिंवार जेको आहे उहो मुतासिर थी रहियो आहे। मौलाना फज़लुर रहमान छो अहिड़ो कावड़जी वियो आहे, सफ़ा नाराज़ लॻो पियो आहे, चए तो बिल्कुलु डायलॉग वायलॉग कुझु न थींदो, छो उनजी वजह छा आहे? लॻे ईअं थो त मौलाना साहब जेको मौक़ुफ़ रखियो आहे उन में बि का हिकमत आहे। उन में बि PDM जी जेका आहे सो उहो पाण में को सलाह मशवरो थियो आहे त हिकिड़ी धुर जेका आहे उहो सख़्तु क़िस्म जो, सख़्तकीर क़िस्म जो मौक़ुफ़ रखे त ॻाल्हियूं न थियणु घुरिजनि। बाक़ी जमातूं जेके आहिनि उहे थोरो हेठाई वठनि ऐं ॻाल्हियुनि में आंदो वञे, PTI खे एंगेज कयो वञे त जी कुझु अरसो जेको आहे उन्हनि ॻाल्हियुनि वारे पीरियड लाइ कढियो वञे, उनखां पोइ को हल कढियो वञे। त इहा समूरी सूरत जेका आहे उन में चई नथो सघिजे त को मौलाना फज़लुर रहमान सफ़ा को पंहिंजूं राहूं हुकुमरान इत्तेहाद खां धार करणु पियो वञे। हुन पंहिंजो हिकिड़ो मौक़ुफ़ रखियो आहे ऐं हू सम्झे थो क़यादत आहे उहो संजीदा न आहे। ठीकु आहे ग़ुलाम रसूल, थैंक यू वेरी मच। ग़ुलाम रसूल कुंबर इस्लामाबाद खां असांखे KTN जे नुमाइंदे असांखे अपडेट कयो आहे सॼी सूरत हाल, मुज़ाकरात कीअं थियनि था, डायलॉग जी छा सूरत हाल आहे, छा कंक्लूड थींदा या न थींदा, होप असांखे सुठी रखणु खपे। लाहौर जी छा सूरत हाल आहे, असांजे नुमाइंदे ख़ुदा बख़्श असांखे जॉइन कयो आहे। ख़ुदा बख़्श, छा सूरत हाल आहे लाहौर में? जी मनोहर साहब, लाहौर जी सूरत हाल त इहा आहे त हिन वक़्तु
PTI जेको आहे सो पंहिंजो इलेक्शन जे हवाले सां टिकट डिस्ट्रीब्यूट करे छॾियूं आहिनि ऐं उन्हनि जा जेके कैंडिडेट्स आहिनि सूबाई असेंबली जा उन्हनि पंहिंजे पंहिंजे हलकनि में डोर टू डोर इलेक्शन मुहिम शुरू करे छॾी आहे, जॾहिं त बाक़ी कंहिं बि पार्टी तरफ़ां इलेक्शन कैंपेन शुरू न कई वई आहे ऐं उन्हनि खे इहो यकीन आहे त इलेक्शन 14 मई ते कोन थींदा। अच्छा जी बिल्कुलु। PTI जा जेके कैंडिडेट आहिनि खैर ख़दशा उन्हनि खे इलेक्शन कमीशन पंहिंजो प्रोसेस इलेक्शन कमीशन पंहिंजो प्रोसेस कंटिन्यू रखियो आहे या छा सूरत हाल आहे? इलेक्शन कमीशन जेको पंहिंजो प्रोसेस हुयो कैंडिडेट के टिकट्स ताईं उस ताईं त मुकमल रखियो आहे। इन खां अॻिते जेको आहे सो हुननि जेका इलेक्शन पंहिंजो सुप्रीम कोर्ट खे बि इहो लेटर लिखियो आहे जंहिंमें ॿुधायो वियो आहे त जीअं त फंड्स उन्हनि खे न आहिनि मिलिया, लिहाज़ा बेल्ट पेपर जी जेका छपाई ऐं जेको ॿियो अमल आहे उहो हू मुकमल न करे सघंदा, जंहिंजे करे इहो मुश्किल आहे त असां 14 मई ते इलेक्शन कराए सघूं। सो जीअं हर ईंदड़ जेको ॾींहुं आहे गुज़रंदड़ ॾींहुं उहो इलेक्शन कमीशन सुप्रीम कोर्ट खे इहो ॿुधाईंदी त जेतिरा ॾींहं वधीक गुज़रंदा वेंदा ओतिरा ॾींहं इलेक्शन पोइ हिते डिले थी वेंदी, छो जो प्रोसेस मुकमल न थी सघंदो। सिर्फ़ु जेको आहे सो पेपर जमा थियणु, स्क्रूटनी थियणु ऐं जेको आहे सो निशान अलाट करण ताईं त जेको इलेक्शन कमीशन पंहिंजो प्रोसेस मुकमल करे चुकी आहे, पर जेको पैसा ख़र्च करण वारो अमल आहे जंहिंमें बेल्ट पेपर जी छपाई आहे, उन्हनि जे हवाले सां उनजी पैकिंग आहे, स्टाफ जी हैंडलिंग आहे, उहे सॼा मामला तेसि ताईं हू शुरू ई न करे सघंदा जेसि ताईं हुननि वटि फंड्स न हूंदा। ऐं उन्हनि जेको आहे सो इहो इलेक्शन कमीशन तरफ़ां सुप्रीम कोर्ट खे बि लिखी ॾिनो वियो आहे त हू सिर्फ़ु जेको आहे सो निशान अलाट करण ताईं ई प्रोसेस मुकमल करे सघिया आहिनि, इन खां अॻिते हू मुकमल पंहिंजो प्रोसेस जारी नथा रखी सघनि। जेका जंहिं टिकट जमा न कराइनि उन्हनि हू आज़ाद हैसियत में हूंदा? उहे उन्हनि खे त इहा ख़बर आहे त इलेक्शन 14 तारीख़ ते थियणो ई न आहे, इलेक्शन थींदो वञी असां त हीअ त ठीकु आहे, हीअ त ॻाल्हि माना हू त असां क्लियर थी वई न त भई उन्हनि खे त टिकट न जारी कया आहिनि जंहिं पार्टियूं हू आज़ाद हैसियत में ई विढ़ंदा डेफिनेटली। जेकॾहिं माना उन्हनि खे इलेक्शन कमीशन पंहिंजी मर्ज़ी सां निशान अलाट करे सघे थी, निशान अलाट कंदी। बिल्कुलु। त मरियम नवाज़ जो निशान अलाट थी वियो आहे को? इलेक्शन कमीशन तरफ़ां जेको आहे सो इहा 20 तारीख़ निशान अलाट जेको आहे सो टिकट जमा कराइण जी आख़िरी तारीख़ हुई, जेका उन्हनि 20 तारीख़ राति 12 बजे पहिरियों त उनखे एक्सटेंड कयो, उन खां पोइ उन्हनि 26 तारीख़ ताईं हिनखे वधायो। सही आहे। त उन बावजूद बि जेको आहे सो हाणे ही निशान कॾहिं अलाट थींदा ऐं लिस्ट कॾहिं लॻंदी निशान अलाट खां पोइ? या निशान जेको आहे सो सर उहो त मां तव्हांखे ॿुधायो त इलेक्शन कमीशन जेको आहे सो हाणे हुनखे स्टॉप करे छॾियो आहे, त हुननि वटि फंड्स ई न आहिनि, हिन करे अॻिते उहो प्रोसेस ई नथा वधाए सघनि। 26 तारीख़ खां पोइ हुननि पंहिंजो अॻियो अमल जेको आहे सो शुरू ई न आहे कयो ऐं सुप्रीम कोर्ट खे हू ॿुधाए चुका आहिनि त असां वटि फंड्स ई न आहिनि, लिहाज़ा असां हिन अमल खे अॻिते वधाए ई नथा सघूं। त माना ईअं सम्झो त इहे 26 तारीख़ खां पोइ इलेक्शन कमीशन इलेक्शन प्रोसेस खे फ्रीज़ करे छॾियो आहे। यानी हाणे हू इन ॻाल्हि ते आहिनि त जेसि ताईं फंड न ईंदा तेसि ताईं अॻियों को बि अमल जारी न थी सघंदो ऐं फंड जेतिरा डिले थींदा इलेक्शन ओतिरी पोइ ते करणी पवंदी, छो त हुननि खे जेको आहे सो इन सॼे प्रोसेस मुकमल करण लाइ ओतिरा ॾींहं रिक्वायर्ड आहिनि जेके जेको आहे सो पोइ ते घटिबा था वञनि। अच्छा, त भई हाणे त ही अच्छा लाहौर ज़मान पार्क जी छा सूरत हाल आहे? ज़मान पार्क त हूअं त जेको आहे हिते रौनक लॻी पई आहे, जेको आहे कैंडिडेट्स जेके आहिनि उहे बि कैंपूं लॻाए वेठा आहिनि ऐं पूरे पाकिस्तान जा जेके एक्सपेक्टेड कैंडिडेट्स आहिनि मतलब KPKI या ॿियनि सूबनि मां उहे बि माना पंहिंजो कैंपूं लॻाए वेठा आहिनि, अचनि था हिते पंहिंजी हाज़िरी लॻाइनि था। ईद कीअं गुज़री हुते? ईद कीअं गुज़री? छा पंहिंजो केसनि जे सिलसिले में ऐं जेको आहे सो कारकुननि जी बि हिकु वॾी तादाद जेका आहे उहा हिन सां ईद ज़मान पार्क में कीअं गुज़री? जी ईद ज़मान पार्क में कीअं गुज़री? तव्हां विया हो ईद तो ज़मान पार्क में खाधा वाधा सुठा हुया? बाक़ायदा जेको आहे सो जेके कैंडिडेट हुया, जेके उम्मीदवार हुया मुख़्तलिफ़ हल्कनि मां टिकट जा, उन्हनि हिते कैंपूं लॻाए जेको आहे उन्हनि हिते हलवा पूरियूं ऐं जेको आहे नान चणा ऐं पावा ऐं जेको आहे वॾो एहतमाम कयो कारकुननि जे लाइ जेके ईद मल्हाइण लाइ आया हुआ। ऐं PTA चेयरमैन तरफ़ां बि हिते हिकिड़ो कंसर्न जेको आहे घुरायो वियो, फंक्शन जो बंदोबस्तु कयो वियो जेको मुसलसल 3 ॾींहं राति जो जारी रहियो, जंहिंमें म्यूज़िक हुई, इमरान ख़ान जो ख़िताब हुयो
ईद ते त वॾो को ऑपरेशन थियणो हुयो, दरख़्वास्तूं हुयूं ऐं वॾा तहफ़ुज़ात हुया पीटीआई खे त बसि ईद जे ॾींहंनि में कार्रवाई थींदी, इमरान ख़ान गिरफ़्तार थी वेंदो, अहिड़ो कुझु न थियो? जी अहिड़ो कुझु बि न थियो। ऐं इन्हनि खे ख़दशनि जे करे पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान ऐं उनखां पोइ हुनजी घरवारी जेको आहे बुशरा बीबी तरफ़ां बि लाहौर हाई कोर्ट में इहे दरख़्वास्तूं जाम दाख़िल कराए हुननि अदालत खां इहा यकीन ॾियानी वरिती ऐं अदालत इंतिज़ामिया खां इहा यकीन ॾियानी वरिती त हू इलेक्शन पंहिंजो ईद जे दौरान, ईद जी मोकलुनि जे दौरान अहिड़ी का बि कार्रवाई अदालत जी इजाज़त खां सवाइ न कंदा। सो इन हवाले सां पीटीआई जी क़यादत जेका आई वॾी पुरुमीद हुई त हुननि खे लाहौर हाई कोर्ट इहो रिलीफ ॾिनो आहे ऐं पाबंद कयो आहे पंजाब जी इंतिज़ामिया खे त हू मोकलुनि जे दौरान ज़मान पार्क में अहिड़ी का बि एक्टिविटी न कंदा जंहिंसां नुक़्से अमन जो ख़तरो थिए ऐं जेको आहे बग़ैर हाई कोर्ट जी इजाज़त खां उते को बि ऑपरेशन न कयो वेंदो। सो इन हवाले सां पीटीआई क़यादत वॾी पुरुमीद हुई त हिन मोकलुनि में अहिड़ी का बि कार्रवाई न थींदी ऐं उन्हनि पंहिंजो खुली करे हिनखे ईद खे सेलिब्रेट कयो ऐं पूरो जेको आहे सो 3 ॾींहं उते जशन वारो समा हुयो, माण्हू अचनि पिया उते लाइव जेको आहे सो हलवा ख़ुदा बख़्श हाणे छा सूरत हाल आहे? माना हलो ठीकु आहे, मज़ाकरात थियनि था, डायलॉग थियनि था, हिकु ॾींहं में बि इलेक्शन थींदा त हिन टाइम पंजाब जी छा सूरत हाल आहे? पॉपुलरिटी वाइस असां ॾिसूं त हिन वक़्तु या ईंदड़ वक़्त में बि तव्हां छा था ॾिसो? जी जेकॾहिं असां हिन वक़्तु जेके मुख़्तलिफ़ गैलप सर्वेज़ आहिनि उन्हनि जा जेके आदाद शुमार ॾिसजनि ऐं जेको आहे सो हिन वक़्तु जेको आहे सो पीटीआई खां सवाइ जेके ॿियूं सियासी जमातूं आहिनि उन्हनि जा जेके ख़दशात ॾिसजनि उन्हनि मां त इहो ज़ाहिर थिए पियो त हिन वक़्तु पंजाब में जेकॾहिं हिन वक़्तु या अॻियनि के 6 महीननि जे अंदरि बि इलेक्शन थिए थो त का पार्टी क्या सॼियूं पार्टियूं गॾिजी करे बि इमरान ख़ान या पीटीआई जो मुक़ाबिलो कोन थियूं करे सघनि। इहे गैलप सर्वे जी रिपोर्ट्स बि आहिनि त हिन वक़्तु इमरान ख़ान जी जेका पॉपुलरिटी जो ग्राफ आहे उहो 60 खां 70% ताईं आहे, जॾहिं त ॿियनि सभिनी पार्टियुनि जो मिलाए करे बि जेको आहे सो वोट 40% कोन थो बीहे। सो इहो हिकिड़ो वॾो जेको आहे सो फ़र्क़ु आहे जेको हिन वक़्तु ताईं इलेक्शन खां रोकियो वेठो आहे ख़दशो जेको आहे सो। ॿिए पासे जेके मुज़ाकरात आहिनि उहे बि सिर्फ़ु जेको आहे सो हिनखे टाइम गेन करण जे लाइ कया पिया वञनि। हिननि जे पोयां सिर्फ़ु इहो ई आहे त कंहिं तरीक़े सां हीउ जेको माहौल आहे कशीदगी वारो हिनखे थधो कयो वञे ऐं हिननि खे जेको आहे सो हिनखे कुझु डिले कयो वञे। छो त पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान इस्लामाबाद में हुयो ऐं हुननि जे तरफ़ां पंहिंजी जेका मुज़ाकराती कमेटी हुई जेका मखदूम शाह मोहम्मद कुरैशी हेड करे रहियो हुनखे ऐं फवाद चौधरी ऐं बैरिस्टर अली ज़फ़र हुन में शामिल आहे, उन्हनि खे वाज़े हिदायतूं इहे ॾिनी वयूं त जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत क़ौमी असेंबली खे तोड़े इलेक्शन जो ऐलान नथी करे त तव्हां हिनखे वधीक जेको आहे सो मुज़ाकराती अमल खे जारी रखण जी का ज़रूरत न आहे। जॾहिं त ॿिए पासे जेका हुकूमती टीम आहे जेका इसाक़ डार साहिब हुनखे हेड करे रहियो आहे हुनमें बाक़ी पार्टियुनि जा रहनुमा बि आहिनि, यूसुफ रज़ा गिलानी आहे, साद रफ़ीक आज़म, तारिक बशीर चीमा आहे। उन्हनि जो इहो मौक़िफ़ आहे त हींअर जेको आहे जून में वफ़ाक़ी बजट ईंदी, जॾहिं त निगरान हुकूमत जे वस जी ॻाल्हि न आहे त हिन वक़्तु जेके मुआशी हालात आहिनि उन्हनि में निगरान हुकूमत का बहितर जेको आहे सो बजट पेश करे सघे, लिहाज़ा बजट पेश करण जी इजाज़त ॾिनी वञे जेको आहे सो हिनखे एसिताईं जेको आहे सो कयो वञे ऐं उनखां पोइ निगरान सेटअप आहे 12 अगस्त ताईं मुदत पूरी थींदी, उनखां पोइ 60 ॾींहंनि जे अंदरि इलेक्शन थींदो। जेकॾहिं क़ौमी असेंबलीअ खे बि तोड़ियो वञे थो त पोइ वरी टुटल असेंबली खां पोइ 90 ॾींहं जो मुदो हूंदो, ॻाल्हि साॻी थी वेंदी। जेकॾहिं मुदत अगस्त में पूरी थींदी त 2 महीननि जे अंदरि इलेक्शन थींदो। जेकॾहिं असां जुलाई या जेको आहे सो जुलाई में हिनखे असेंबली तोड़ींदासीं बजट खां पोइ त 3 महीननि जो मुदो थींदो, इलेक्शन वरी बि वञी अक्टूबर नवंबर में वञी थींदो। सो इन हवाले सां जेको आहे सो इहे ॿई पासे ॿिन्ही धुरनि जा जेके मुतालबा आहिनि हिन वक़्तु हिक ॿिए जे साम्हूं आहिनि ऐं ज़रियनि जो इहो चवणु आहे त इमरान ख़ान कंहिं बि सूरत में हिनखे जेको आहे सो मुज़ाकरात में तेसि ताईं जेको आहे सो अॻिते न वेंदो जेसि ताईं हुनखे इहो यकीन ॾियारियो वञे त ईंदड़ सेटअप में हुनखे फेयर एंड फ्री इलेक्शन कराए जेको आहे सो जेकॾहिं अवाम हुनखे मुंतखिब करे थो त हुनखे इक़्तिदार ॾिनो वेंदो। जेसि ताईं इहा यकीन ॾियानी नथी कराई वञे तेसि ताईं हू लक ॾेखारण लाइ तयारु न आहे। सूरत में ॾेखारींदो त हुनखे अहिड़ो कोई यकीन ॾियारियो वञे कंहिं तरफ़ां। ठीकु आहे, थैंक यू। ख़ुदा बख़्श असां सां मौजूदु हुयो लाहौर खां KTN जो नुमाइंदे ख़ुसूसी। ऐं इलेक्शन कमीशन PTI तयारी करे रही आहे इलेक्शन जी,
पंजाब में बाक़ी जमातूं ख़ामोशन, इलेक्शन कमीशन रोके छॾियो आहे, पंहिंजो अमल बंदि करे छॾियो आहे, अॻिते नथा हलनि, निशान अलॉट न थिया आहिनि छो त ॿिया पार्टियुनि टिकट जमा न कराया आहिनि। इन ई हिते हिकिड़ो शॉर्ट ब्रेक वठूं था, शॉर्ट ब्रेक खां पोइ इहो ई टॉपिक कंटिन्यू रखंदासीं आफ्टर शॉर्ट ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम पॉइंट ऑफ ऑर्डर में तव्हांखे ॿीहर भलीकार चऊंसि था। ऐं छा इहा सूरत हाल जेका डायलॉग वारी आहे उहा केसि ताईं पहुचंदी ऐं छा इन में को रिलैक्सेशन मिली सघे थी। आलिया हमज़ा असांखे जॉइन कयो आहे, पाकिस्तान तहरीक इंसाफ जी अॻवान। आलिया साहिबा अस्सलाम वालेकुम। आलिया साहब, पहले तो ये बड़ी खुशाइन बात है कि चलें ठीक है, देर आया दुरुस्त आया, एक डायलॉग प्रोसेस तो शुरू हुआ, कितनी पुरुम्मीद हैं आप? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। देखिए, सबसे पहली तो बात है, ये जो हुकूमत है ये जिस तरह से इलेक्शन से भाग रही है तो हमारी उम्मीद तो इतनी इनसे है नहीं, और हम सिर्फ इतना समझते हैं कि अगर ये 14 मई के इलेक्शन के ऊपर आ रहे होते तो इस मुज़ाकराती कमेटी की रहती ही ना, बात ही ना रहती। जिस तरह से आज चेयरमैन इमरान खान साहब ने कहा, ये आइन से भाग रहे हैं, आइन शिकनी कर रहे हैं, और हम जो है हम आइन की जंग लड़ रहे हैं इस वक्त। इनके आगे हम इलेक्शन का नाम ले तो आपने देखा है कि इनके हालात कैसे होते हैं। इनके ऐसे हालात होते हैं कि जैसे जो है ना वो आपने देखा है कि ये सब कुछ जूते समेत छोड़कर भाग जाते हैं। तो मुझे तो नहीं लगता है कि ये लोग इस चीज के ऊपर मानेंगे, लेकिन हमें क्लियर इंस्ट्रक्शंस है खान साहब की तरफ से कि जो भी बात होगी वो आइन और कानून के अंदर होगी, क्योंकि हमारी आइन मुकद्दम है, कानून मुकद्दम। जो शराइत आपने रखी हैं पाकिस्तान तहरीक इंसाफ ने अपनी जानिब से, तो उसमें एक दिन इलेक्शन जो सामने वाले की डिमांड है कि कोई एक दिन, तो अगर कुछ थोड़ा बहुत आगे पीछे हो जाए, जैसे कि जी पहले इलेक्शन, तो अगर एक पूरे मुल्क में एक दिन इलेक्शन कोई कुछ पहले हो जाए तो क्या उस तरफ जाया जा सकता है? देखिए, मैं सिर्फ इतना समझती हूँ कि ये जो ये कह रही है, मुझे ये बताएं कि ये क्यों कहते हैं कि इलेक्शन एक दिन होना चाहिए। किसी आइन कानून के अंदर ये लिखा है कि इलेक्शन एक दिन होना चाहिए? और जो ये बात करते हैं ना, मतलब उसकी मैं 3 चीजों पर इसमें बात करती हूँ। पहली चीज, जब ये हमें कहते थे असेंबलियां तोड़ें, हम जनरल इलेक्शन में जाएंगे, तब इन्होंने तो ऐसी कोई बात नहीं की थी। जब असेंबलियां एक दफा टूट गई तो ये इस चीज पर आ गए कि जी एक दिन में इलेक्शन होने चाहिए। दूसरी चीज, मुझे आप ये बताएं, किसी आइन कानून की किताब में कोई शिक, मुझे कोई भी इनका कानूनदान, किसी का भी कानूनदान मुझे दिखा दे कि जी एक दिन के अंदर इलेक्शन होने। और सबसे तीसरी चीज, इलेक्शंस होना तो एक जिसे कह लेना किसी भी हुकूमत की परफॉर्मेंस पर ओवरसाइट होता है। तो ये जो इलेक्शंस हो रहे हैं ये तो परफॉर्मेंस पर ओवरसाइट होंगे। पंजाब में केपीके में जिसकी भी हुकूमत बनेगी 6-8 महीने के बाद अवाम वफाक का फैसला करेगी कि अगर ये हुकूमत परफॉर्म कर सकती है। और ये मतलब कोई अनोखी बात तो है नहीं। अमेरिका में आप ये देख लें, प्रेसिडेंशियल के इलेक्शंस होते हैं, प्रेसिडेंट के इलेक्शंस होते हैं, 2 साल के बाद सेनेट के इलेक्शन होते हैं, और अगर प्रेसिडेंट उन 2 सालों में परफॉर्म नहीं करता तो वो सेनेट के इलेक्शन हार जाता है। मतलब ये कौन सी 90 दिन तो निकाल दिए ना, और अदालत भी अब तक किसी को इस ताखीर का जिम्मेदार करार नहीं दे सकी। आप अदालत ने भी जाके कहा कि जाइए मुज़ाकरात करके आइए, तो बाकी बचा कौन फिर? अब अगर अदलिया भी डिसाइड न कर सके कि जिम्मेदार कौन है ताखीर का, तो फिर कौन करेगा? देखिए, मैं सबसे पहले तो ये समझती हूँ कि जो अदलिया पे कल से ये बातें हो रही हैं कि जी अदलिया भी अभी तक जिम्मेदारान का फैसला नहीं कर सकी, तो मैं थोड़ी सी बात ये बता दूं। ये जो शेर है ना, ये कागजी शेर है। ये यहाँ आकर बड़के मारते हैं, असेंबली में खड़े होकर बड़के मारते हैं और कहते हैं जी हम 3-4 का फैसला नहीं मानते, करारदादें देते हैं, तहरीकों से ये वोट ऑफ कॉन्फिडेंस लेते हैं, या जो जिसे कह लें करारदादें पेश करके जो है ये कह रहे होते हैं कि जी हमें चीफ जस्टिस पर एतमाद नहीं है, या हमें ये फैसला मंजूर नहीं है, या हम ये फंड नहीं दे सकते। जबकि दूसरी तरफ ये जब वहां पर जाते हैं ना, तो ये सारे जो शेर है ना वो कागजी ढेर हो जाते हैं, कागजी शेर ढेर हो जाते हैं। और वहां पर जाकर अभी तक तो किसी को इन पर्सनल बुलाया ही नहीं है। सुन लेना, एक सेकंड हौसले से सुन ले। ये वहां जाकर मिलते तरले करते हैं, वहां जाकर चीफ जस्टिस को कहते हैं जी हम मुज़ाकरात की टेबल पर बैठने लगे हैं, हम बात करने लगे हैं, हम ये करने लगे हैं। वहां पर तो ये माय लॉर्ड करके सीने पे हाथ रख के कभी घुटने पकड़ते हैं, कभी पांव पकड़ लेते हैं। मैं सिर्फ इतना बता दूं कि इनको भी पता है कि ये आइन शिकनी कर रहे हैं, और आइन शिकनी करने की सजा सिर्फ एक ही है। आलिया, बात वही है, आलिया टेबल पे क्यों बैठे? बात वही है कि देखें, ये चीज तो बहुत पहले डिसाइड हो जानी चाहिए थी
कि ये जो ताख़ीर हुई है उसका जिम्मेदार कौन है? इन पर्सनल अब तक किसी को नहीं बुलाया कोर्ट ने, अब तक किसी को नहीं बुलाया। देखिए, मैं ये समझती हूँ कि अदालत बहुत ही, जिसे कह लें कि मुजाहिरा कर रही है, पेशेंस का भी मुजाहिरा कर रही है, और अदालत बार बार मौके फराहम कर रही है और बार बार वो इनको अवाम के सामने एक्सपोज कर रही है, और ये हर दफा पहले से ज्यादा अवाम के सामने एक्सपोज होते हैं। मतलब मैं सिर्फ इतना कह दूं कि अब ये जो बार बार ये कहते थे ना कि जो जमहूरियत के दावेदार थे, उनके जो गलीज चेहरे हैं वो अवाम ने किस तरह से देखे हैं कि वो जमहूर से भाग रहे हैं। जो कल तक 1973 के आइन का लेते थे कि जी यह आइन तो हमारे दादा ने बनाया है, आज वो असेंबली में खड़े होकर उसी आइन की धज्जियां उड़ा रहे हैं। तो इनके चेहरे तो अवाम के सामने हर गुजरते दिन के साथ आ गए। इलेक्शन कमीशन, जिसका आईनी कानूनी काम था कि उसने इलेक्शन कराने हैं, उसका चेहरा हमारे सामने आ गया। फिर जिस तरह से वजीर दिफा का जो है वो बार बार कह रहे हैं जी 8 अक्टूबर तक इलेक्शन होंगे, सेक्रेटरी दिफा, और वहां जाकर जिस तरह से एक आईनी चीज को पूरा करने के लिए कहा जा रहा है कि हम सिक्योरिटी नहीं दे पा रहे हैं, फाइनेंस डिवीजन ये कह रहे हैं हम बजट नहीं दे पा रहे हैं, जबकि लेकिन इतनी ही शिद्दत के साथ अरब के जो कामों के लिए बजट है ना, जिनकी एलोकेशन इस बजट के अंदर पिछले बजट में नहीं, लेकिन इतनी शिद्दत केपी इलेक्शन के लिए क्यों नहीं दिखाई जा रही? वहां पे भी तो कानून 90 दिन का है, वहां पे भी तो सब कुछ वैसा ही है जैसा पंजाब में है। नहीं, मुझे ये समझ में नहीं आती है कि इस चीज पर हम बात कैसे कर सकते हैं, जबकि तहरीके इंसाफ ही तो वाहिद जमात है जो इलेक्शंस के लिए खड़ी है। तहरीके इंसाफ ही तो वाहिद जमात है जो कभी लाहौर इलेक्शन के लिए कहाँ खड़ी हुई है, हाई कोर्ट में जाती है, कभी सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में जाती है, कभी वो अवाम को मोबिलाइज करती है कि इलेक्शंस होने हैं। मैं जब बात करती हूँ कि ये वो लोग हैं जो ना सिर्फ माशी दहशत गर्द हैं बल्कि आईनी दहशत गर्दी हैं, अदालती दहशत गर्दी हैं। ये अवाम के साथ पहले उनकी बेसिक नीड्स को इन्होंने खत्म किया, अब उसके बाद ये जिस तरह से उनका आईनी हक उनसे लेने की कोशिश करें तो ये पूरे मुल्क के सामने। आपका पॉइंट आ गया। मैं ये कहना चाह रहा हूँ, क्या आप ये समझती हैं ये बेहतर रिवायत है आने वाले मुस्तकबिल के लिए कि एक सूबे में हमेशा 3 महीने पहले या 4 महीने पहले इलेक्शन हुआ करेंगे, उस वक्त विफाक में हुकूमत किसी और की हुआ करेगी, और फिर उसके बाद एक सूबे में हो जाया करेंगे, और फिर दूसरे सूबे में 1 महीने के बाद हुआ करेंगे, फिर 2 सूबों में और विफाक में अलग हुआ करेंगे? ये तो मुस्तकिल की एक रिवायत पड़ जाएगी। क्या आप समझती हैं बेहतर है जमहूरियत के लिए? जी, मैं आज आपकी शोहरत है, कल किसी और की भी हो सकती है। एक सेकेंड, आपने बात करी है, मुझे जवाब देंगे। मैं सिर्फ इतना समझती हूँ कि हमने इस मुल्क को आइन और कानून पर चलाने या रवायात पर चलाने और किसी की मंशा और मर्जी पर चलाने, क्या हमने इस मुल्क के अंदर ये जो आइन की एक किताब है उसको हमने रद्दी का टुकड़ा बनाकर रखना है या हमने उसके ऊपर अमल करना है? अगर आज आइन टूटेगा और मुल्क का वजीर आजम ये कहेगा कि मैं सुप्रीम कोर्ट के फैसले को नहीं मानता, कल को आप भी कहेंगे कि मैं KTN की एडमिनिस्ट्रेशन को नहीं मानता, कल को एक सिपाही भी उठकर कहेगा मैं IG के फैसले को नहीं मानता, कल को एक 14वें ग्रेड का बंदा उठकर सेक्रेटरी की बात नहीं मानेगा, क्योंकि जब इस मुल्क में आइन और कानून नहीं होगा तो सिर्फ जंगल का कानून होगा। मतलब ये कौन सा फरमाइशी प्रोग्राम है इस मुल्क के अंदर चल रहा कि जिसकी असेंबली टूटेगी उसका इलेक्शन होगा? क्या आइन और कानून ये इजाजत नहीं देता कि आप असेंबली तोड़ दे? ये कौन सा गैर आईनी काम है? जहां पर असेंबली टूटेगी उसमें 90 दिन में इलेक्शन होंगे ही होंगे। तो मतलब मैं तो इस चीज को कभी भी बाय करने को तैयार नहीं, और मैंने आपको बड़ा लॉजिकली भी, ठीक है, आपकी बात से सहमत हैं। थोड़ी सी उम्मीद कुछ दिला दें कि आपको लगता है कि कुछ बेहतरी होगी इन डायलॉग से, कुछ नतीजा, कोई नतीजा निकलेगा कुछ? देखिए, मैं सिर्फ इतना कहती हूँ कि जब जंगें हो रही होती है ना, तो जंगों में भी एक तरफ जंग हो रही होती है और दूसरी तरफ यहाँ पर जो होते हैं मुज़ाकरात हो रहे हैं, डायलॉग्स होते हैं जी। अब आप ये देखें कि हम तो मुज़ाकरात के लिए आकर बैठ गए इंस्टेड ऑफ एवरीथिंग कि इस हुकूमत को हमारी जरूरत है। 14 मई को इलेक्शन होना आइन और कानून की रिक्वायरमेंट है, तहरीक इंसाफ की रिक्वायरमेंट नहीं है। और अगर वो आइन की पासदारी नहीं करते तो यहाँ पर जो होगा, सबसे पहले छुरी चलेगी वजीर आजम, वजीर कानून, वजीर खजाना और स्पीकर के ऊपर। दूसरी बात,
यहाँ पर हमें तो कोई फर्क नहीं पड़ना इन सारी चीजों से, ये भी हुकूमत का नुकसान है। दूसरी बात जो मैं ये समझती हूँ, ये जो बार बार जिन चीजों के पीछे छुप रहे हैं, ये अवाम में इनको एक्सपोज करिए। और फिर आइन में अमेंडमेंट की जरूरत है। आइन में अमेंडमेंट 2/3 मेजोरिटी के बगैर ये नहीं कर सकते, और इस हुकूमत के पास 2/3 मेजोरिटी नहीं है। इसीलिए ये आइन की शिकों को उड़ाने के लिए जो है ये बार बार कभी जॉइंट सेशन बुलाते हैं, कभी करारदादें पेश करते हैं, कभी खतूत लिखते हैं, कभी तहरीक पेश करते हैं। जब तक 2/3 मेजोरिटी नहीं होगी, आइन में तरमीम नहीं होगी। सुप्रीम कोर्ट भी 14 मई के फैसले को चेंज नहीं कर सकती। इसके लिए भी इनको पीटीआई की जरूरत है। तो मुझे सिर्फ इतना बता दें, पीटीआई तो खुले दिल के साथ मुज़ाकरात में, ये मैं सवाल आपसे करने वाला था, कर रहे हैं कि अगर आप इंतखाबात में जाने में और एक दिन के इंतखाब में सीरियस है, तो फिर हमें डेट दे दे नेशनल असेंबली के टूटने की, बाकी 2 असेंबलियों के टूटने की, ताकि हमें पता हो इस डेट के ऊपर पूरे मुल्क में यही सवाल आपसे करना चाह रहा था, यही सवाल करना चाह रहा था कि आप सबके डायलॉग कामयाब होने के बावजूद इलेक्शन कमीशन, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान के पास कौन सा आइन है, कौन सा कानून है जिससे वो अपना फैसला वापस ले लेंगे? मैं यही पूछना चाह रहा था। थोड़ा सा आपने क्लियर किया, मजीद थोड़ा क्लियर कर दें। जी, मैंने ये क्लियर कर दी है कि उसके लिए भी वन टाइम आइन में अमेंडमेंट करनी पड़ेगी। ये जो बार बार ये जो कह रहे थे ना, ये जो 184(3) का सोमोटो लेने का, रिव्यू का, ये जिसके लिए ये जो प्रोसीजरल बिल की बात हो रही है, ये भी इन्होंने गलत किया है। और उस बचाव में आप पाकिस्तान तहरीक इंसाफ जाएंगे असेंबली, आपको आना पड़ेगा, जिसके लिए स्पीकर आपको इजाजत दे सबको आपके इस्तीफे मुस्तरद करे, इसी तरह होगा। साहब तो ऑलरेडी तौहीने अदालत कर रहे हैं। वो तौहीने अदालत है सिंध हाई कोर्ट की। सिंध हाई कोर्ट ने उनका जो फैसला है वो रद्दी के टोकरी में फेंक दिया, लेकिन उसके बावजूद उन्होंने हमारे 9 MNAs को गैर कानूनी तौर पर गेट पर रोक कर रखा है। तो वो तो ऑलरेडी नहीं, सबको वापस जाना पड़ेगा। मैं ये कह रहा हूँ कि ये भी शर्त होगी। बात सुने तो उसके अलावा इनके पास हल कौन सा है? पहले इन्होंने जिस तरह से, यही तो मैं बता दूं, जफर अली शाह के केस का, ये जब हम गए थे अदालत में कि हमारे इज्तिमाई इस्तीफों को मंजूर किया जाए, तो वहां पर इन्हीं स्पीकर की लीगल टीम ने जाकर जफर अली शाह के केस का हवाला दिया था और ये बताया था कि ये इनफरादी अमल है। जब तक एक MNA मेरे पास आकर इनको वेरीफाई नहीं करेगा, मैं इन इस्तीफों को कबूल नहीं करूंगा। तो बाद में कौन सी आफत कयामत आ गई थी कि इन्होंने अपने मनपसंद लोगों को, यानी जिससे इनको असेंबली में डर था, पहले वो 43 इस्तीफे, फिर 43 इस्तीफे, फिर 30 इस्तीफे। तो ये असेंबलियों को, ये अदालतों को अपनी मनमानी पर, अपने मनपसंद फैसलों पर चलाना चाहते हैं, जबकि ऐसा नहीं हो सकता। या तो इस मुल्क में जंगल का कानून होगा या आइन की पासदारी होगी, और तहरीक इंसाफ आइन की पासदारी के लिए खड़ी है। आलिया, थैंक यू वेरी मच, बहुत शुक्रिया आपका, बड़ी मेहरबानी। आलिया हमजा, पाकिस्तान तहरीक इंसाफ जी अखबार असां सब मौजूद हुई। वाज़े तौर ते उम्मीद है तो कुछ ना कुछ नतीजो निकिरंदो। ऐं हुकूमत इन्हनि जे मुताबिक़ हुकूमत अहिड़ी पोजीशन में आहे त हाणे 14 मई वारो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट भी चयो आहे त बरक़रार आहे पंहिंजी जाइ ते, तव्हां पंहिंजा मुज़ाकरात करे अचो, पर असांजो जेको 14 मई ते पंजाब में इलेक्शन करण वारो फ़ैसिलो बरक़रार आहे, उहो फ़ैसिलो कीअं वापसि थींदो, इन ते बि ॻाल्हि कंदासीं। हिन हवाले सां क़ानूनी पहलू छा आहे ऐं क़ानून छा थो चए, असांखे जॉइन कयो आहे शुएब शाहीन साहब, इस्लामाबाद बार जो अॻूणो सदर आहे। शुएब साहब सलाम अलैकुम। सुहेल साहब, ये जो डायलॉग हो रहे हैं, अगर ये कामयाब हो भी जाएं तो 14 मई को जो सुप्रीम कोर्ट ने इलेक्शन कराने का कह रखा है पंजाब में, उसको वापस लिए जाने का तरीक़ाकार क्या है? देखिए ना, उसके तो 2 तरीक़ेकार हैं। एक ये है कि अंडर आर्टिकल 254 सुप्रीम कोर्ट, चूंकि ये पॉलिटिकल डायलॉग के नतीजे में एक पॉलिटिकल प्रोसेस है, उसमें सारी पॉलिटिकल पार्टियां राजी हो जाएं तो सुप्रीम कोर्ट उसको स्टैम्प कर देगी और अपनी डेट, उस जो 14 मई की डेट है, उसको चेंज कर देगी, बशर्ते कि ये पॉलिटिकल पार्टीज किसी नतीजे पे पहुंच के जा करके उनको बोले। दूसरा तरीका ये है कि सुप्रीम ये फिर अपने आप में किसी नतीजे पे पहुंच के ये कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट कर ले कि 90 डेज की बजाय ये वाला इलेक्शन जो है हम इसको 6 महीने में करा रहे हैं और उसकी फलां डेट हमने फिक्स कर दी है। दोनों तरीक़ेकार मुमकिन है। दोनों, अच्छा, ये दोनों तरीक़ेकार मुमकिन है। और ये जो बात हो रही है कि जी कोई कानून में या आइन में तब्दीली होगी और उसके लिए 2/3 मेजॉरिटी चाहिए, इस तरह की कोई जो बात हो रही है, वो कुछ उसमें कोई सदाकत समझते हैं आप?
देखिए इसमें यही बात है ना कि अगर तो आइन में तरमीम के लिए तो फिर तो 2/3 मेजोरिटी चाहिए ना, फिर पीटीआई के लोग सारे वापस जाएंगे और जाकर 2/3 मेजोरिटी के साथ अमेंडमेंट करेंगे और साथ ही उसमें एक डेट फिक्स हो जाएगी, इनके दरमियान मुआहदा तय हो जाएगा और फिर उसके बाद असेंबली डिसॉल्व होके तो किसी नतीजे पे पहुंच के तो वो कर सकते हैं। और अगर नतीजे पर नहीं किसी पहुंचते तो क्या आप क्या समझते हैं किस किस पर जिम्मेदारी फिक्स होगी, क्योंकि अब तक इस इलेक्शन में ताखीर के जिम्मेदारों का तयन सुप्रीम कोर्ट ने नहीं किया है? जी जिम्मेदार तो फिर सामने नजर आ रहे हैं ना, उसमें सबसे पहला तो ज़ाहिर है प्राइम मिनिस्टर है, उसके साथ इंटीरियर प्राइम मिनिस्टर तो कहता है मेरी प्राइम हुकूमत का मतलब कैबिनेट है, कैबिनेट कहती है कि कैबिनेट का मतलब पूरी पार्लियामेंट है, हमने तो पार्लियामेंट ले गए थे। देखिए ना, नीयतें सबके सामने हैं। अगर आपको एतमाद का वोट दे रहे हैं और वो दूसरा प्रोसीजर नहीं अडॉप्ट कर रहे हैं तो इसका मतलब है कि आप जानबूझ के इसको प्रोसेस को डिले करना चाहते हैं ना, जानबूझ के आप आईनी जिम्मेदारियों से दूर भाग रहे हैं। तो मेरा ख्याल है कि इट इज दी प्रोसेस के जिसको सुप्रीम कोर्ट बहरहाल आइडेंटिफाई करके उनके खिलाफ प्रोसीड करेगी और जिसमें सबसे बड़ी जिम्मेदारी जो है वो प्राइम मिनिस्टर के खिलाफ। इसहाक डार ये वाजे कह चुके हैं कि जी मैं लेके गया था, मैंने कोशिश की थी, मैंने कैबिनेट को दिया, कैबिनेट ने भी ये कहा कि पूरी पार्लियामेंट से फैसला करा लेते हैं, अगर किसी को बुलाएंगे तो फिर पूरी पार्लियामेंट जाएगी। तो देखें अगर पार्लियामान भी जाती है तो जाए ना, क्या फर्क पड़ेगा। अगर वो आईनी जिम्मेदारियां अदा करने से खातिर हैं, आइन उनको कहता है कि आर्टिकल 68 के मुताबिक आप किसी जज के कंडक्ट को आप ना डिस्कस करें और वहां वो जजेस के खिलाफ बातें करते हैं, तो क्या एक पार्लियामान जो है वो आइन को नलीफाई कर सकती है? क्या सुप्रीम कोर्ट की जजमेंट को नलीफाई कर सकती है विदाउट 2/3 अमेंडमेंट? तो वो तो नहीं कर सकती ना, उनको अख्तियार नहीं है। तो लेकिन मेरा ख्याल है कि ये इनकी बदनीयती ऑन द फेस ऑफ इट, नीयत के ऊपर इन्हिसार है कि बाकी सारे खर्चे चल रहे हैं, आपको एतमाद का वोट हो रहा है, बाकी सारी चीजें सब कुछ ठीक है, लेकिन ऑन द फेस ऑफ इट नजर आ रहा है कि ये एक बेईमानी है और इसके अलावा कुछ भी नहीं। अच्छा, तो ये तरीक़ेकार तो काफ़ी मुश्किल आपने बताया है, अगर तो ये फैसला हो भी जाता है तो आप समझते हैं कि ये तरीक़ेकार अडॉप्ट करने और इस तरह की सारी सिचुएशन कोई आपको प्रैक्टिकलिटी लग रही है इसकी, कोई ऐसा हो जाएगा? देखिए सुप्रीम कोर्ट ने अपना फैसला तो मनवाना है और उसके लिए कोई भी प्रोसीजर हो सकता है, कोई भी तरीकाकार हो सकता है, लेकिन सुप्रीम कोर्ट जब अपना फैसला इंप्लीमेंट करने लगेगी, जो जो रास्ते में रुकावट होगा उनके खिलाफ एक्शन होगा और वो हो सकता है आखिरी ऑप्शन फिर वही होगा। तो बिलावल भुट्टो हों, आसिफ जरदारी हों, शहबाज शरीफ हों, इसहाक डार हों या और पार्लिमानी लीडर हों, असद महमूद हों, वो तो ये कहते हैं कि जी 4-3 का फैसला है ही नहीं फैसला, हम तो उसको मानते ही नहीं 3-2 के फैसले। नहीं, उनके कह देने से तो वो नहीं होगा ना, सुप्रीम कोर्ट ने अपना फैसला दे दिया है और सुप्रीम कोर्ट ने ज़ाहिर है अपने फैसले को अमल दरामद करना है, तो उसके अलावा उनके पास कोई ऑप्शन नहीं सिवाय इस बात के कि वो कानून के मुताबिक इनके खिलाफ प्रोसीड करें। आप समझते हैं कि इन पर्सनल बुलाया जाएगा एक एक करके या इकट्ठा ही इन पर्सनल 3-4 लोगों को नोटिस होंगे? कुछ आप समझते हैं? ये कोर्ट की डिस्क्रिप्शन पे है, चाहे तो पहले वो प्राइम मिनिस्टर को बुलाएं या एक एक करके बुलाएं और उसके बाद उनके खिलाफ प्रोसीडिंग शुरू करें और वो कर सकते हैं उनके खिलाफ किसी किस्म का। देखें तनवीर इलियास को क्या हुआ, 1 घंटे के नोटिस पे बुलाया और उसके बाद वो जब घर गए तो वो प्राइम मिनिस्टर नहीं थे। तो मेरा ख्याल है सुप्रीम कोर्ट के ऊपर कोई पाबंदी नहीं है और ये हो सकता है और फ्यूचर में फिर यही होगा। थैंक यू वेरी मच शुएब शाहीन इस्लामाबाद बार जो सदर अगुणो असां सां मौजूद हुयो। सूरत हाल हुकूमत जे लाइ बि को ईज़ी कोन्हे ऐं उन में जेका बि सूरत हाल थींदी, कोर्ट अगर इन पर्सनल घुराईंदी, चाहे वज़ीर आज़म खे घुराए या इसहाक डार खे या वज़ीर दिफ़ा खे ख्वाजा आसिफ खे या वज़ीर दाख़िला राणा सनाउल्लाह खे घुराए या कंहिंखे बि घुराए त पोइ सिचुएशन जवाबु ॾियणु इंतिहाई मुश्किल हूंदो। हुकूमत जेका मज़ाकरात करे थी, अगर त ही नाकाम थींदा या हिन खे डिलेइंग टैक्टिक्स इन में इस्तेमालु थींदी त डेफिनेटली सुप्रीम कोर्ट एक्ट कंदी ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान इन पर्सनल कंहिंखे बि घुराए सघे थो। कश्मीर जे वज़ीर आज़म जी मिसाल ठही वई आहे, साम्हूं आहे। हिन खां पहिरें बि वज़ीर आज़म जी मिसाल असां वटि आहे, यूसुफ रज़ा गिलानी खे इन पर्सनल घुराए सज़ा ॾिनी वई हुई 1 मिनट जी ऐं वज़ीर आज़म फारिग घर वियो हुयो। त ही सूरत हाल थींदी डेफिनेटली असां सोचूं था त डायलॉग कामयाब थींदा या सुप्रीम कोर्ट खे एक्ट करणो पवंदो, इहो वक़्तु ॿुधाईंदो। अॼु जो प्रोग्राम हिते पुॼाणी ते पहुतो। पंहिंजी फीडबैक पॉइंट ऑफ ऑर्डर जे हवाले सां ज़रूरु ॾिजो त पॉइंट ऑफ ऑर्डर में असां तव्हांजा मसला बि उथारियूं ऐं पंहिंजी फीडबैक असांखे तव्हां ज़रूरु ॾिजो, पंहिंजा मसला ॿुधायो, पॉइंट ऑफ ऑर्डर में उथारींदासीं। ख़ुदा हाफ़िज़।